अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे इस प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी मां हमीर शेख ऐं असां सां गॾु प्रोग्राम में आहिनि सीनियर असांजा तज़कियाकार अली काज़ी साहब। अस्सलाम वालेकुम अली काज़ी साहब, कीअं आहियो? ठीकु आहियो? थैंक यू हमीर। अली काज़ी साहब, सभ खां पहिरियों असां ज़िक्र कयूं था इलेक्शन कमीशन ऐं हुकूमती धिर विच में जेका ॻाल्हि ॿोल हले पई, बयान ॾिना पिया वञनि। वज़ीर आज़म कल्ह ई अची करे क़ौम सां ख़िताब कयो ऐं हिन जो चवणो त सभ खां पहिरियों त सम्झ में न पियो अचे त इलेक्शन कमीशन एडवोकेट छो न कयो हिन ॻाल्हि खे, त असां ओपन बैलेट कयूं, सीक्रेट बैलेट जो चलो ठीकु आहे, उहो कनि सघनि पिया। अॼु वरी वफ़ाक़ी वज़ीरनि बि इहा प्रेस कॉन्फ्रेंस कई, पर पहिरियां अगरि इलेक्शन कमीशन जो ज़िक्र कयूं त साफ़ साफ़ चई छॾियो त वज़ीर आज़म खे वफ़ाक़ी वज़ीरनि खे अहिड़ी तरह अची करे रिएक्ट करण जी ज़रूरत न हुई। इन ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे त हिक ई छिति जे अंदरि हेठां हिकिड़ो तव्हांजो उम्मीदवार कामयाबु थिए थो त उहो ठीकु आहे, ॿियो उम्मीदवार अगरि लूज़ करे वियो त खुलियल तज़ाद न आहे। जी, इलेक्शन कमीशन कल छाकाणि त इमरान ख़ान साहब पंहिंजी क़ौम सां ख़िताब में तमामु बरहम हुआ, इलेक्शन कमीशन ते तमामु कावड़ जो इज़हार कयूं ऐं पब्लिकली हिकिड़े कॉन्स्टिट्यूशनल इदारे खे आइनी इदारो आहे इलेक्शन कमीशन, हुनखे वेही दड़का ॾिनई त कुझु नथा कयो आहिनि, जेको ॻाल्हायूं माण्हुनि ॿुधो कल्ह इमरान ख़ान साहिब खे। अॼु इलेक्शन कमीशन उनजो रिजॉइंडर उनजो जवाबु कयो आहे त भई गंद उछलाइण जी ज़रूरत कोन्हे। ऐं ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हांजो हिकिड़ी इशारो उन्हनि जी ख़ातून जेका सेनेटर थी आहे चई उन ई ऐवान मां तव्हांजो उम्मीदवार हिकिड़ो कामयाबु थिए थो, उते इलेक्शन कमीशन सुठी आहे, उते तव्हांजो ॿियो हाराए वञे थो त तव्हां नाराज़ थियो पिया त इलेक्शन कमीशन पंहिंजो किरदारु अदा न कयो। बेसिकली ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान साहब उन मोड में आहे, हुन ज़हनी कैफ़ियत में आहे त जेको आउं सही सम्झां पियो, कानून आइन ज़ाब्ता उसूल कुझु बि हुजनि, ॻाल्हि आहे त ईअं थियणु खपे। हाणे हीअ हिकिड़ी अजीबो ग़रीब ॾिसो, इलेक्शन कमीशन ख़ुदि को कानून ठाहींदड़ इदारो कोन्हे, हुनखे जेको बि कानून क़ौमी असेंबली ठाहे ॾींदी, पार्लियामेंट ठाहे ॾींदी, उहो हुन ते अमल करण लाइ पाबंद आहे। सुप्रीम कोर्ट बि खुलियल वोट जे हवाले सां इहो ई चयो त भई इहो आइन में जेके तरमीम आहे हू क़ौमी असेंबली जो पार्लियामेंट जो इस्तेकाक आहे, असीं सुप्रीम कोर्ट बि नथा करे सघूं। पर हुननि चयो त इहो इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे त हू यकीनी बणाए त इलेक्शन ट्रांसपेरेंट थियनि ऐं हुनमें शफ़ाफ़ियत अचे, ऐं इहो इलेक्शन कमीशन सोचे त हीअ जेका ॻुझो रखणु आहे वोट, सीक्रेसी ऑफ वोट, उहो केतिरो सीक्रेट हुजणु खपे। नाउ द इलेक्शन कमीशन हैज़ टू अप्लाई इट्स माइंड, यानी इहो सुप्रीम कोर्ट जी एडवाइस जो मतिलबु इहो आहे त इहो ज़हन इलेक्शन कमीशन पाण हणे त छा थियणु खपे, केतिरो थियणु खपे। सो ज़ाहिर आहे उहो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट जो सेनेट जी इलेक्शन खां सिर्फ़ु 24 कलाक अॻु आयो त इलेक्शन कमीशन ज़हन हयो ऐं चयूं त न फ़िलहाल त ईअं छॾ ॾिजे, पोइ बात जी बात सां सोचींदासीं। उते इमरान ख़ान साहिब खे बाहियूं आहिनि, पर सदसि पंहिंजी ख़ातून जेका हिकिड़ी सेनेटर थी वई, उहा बि त इन ई इलेक्शन कमीशन में थी वई न। सो ख़ान साहिब नाराज़ आहिनि, शदीद नाराज़ आहिनि, छाकाणि ख़बर आहे त ही इन वे जेका पाण ॻाल्हि कंदासीं त हीअ जेको यूसुफ रज़ा गिलानी जो खटणु टेक्निकली नो कॉन्फिडेंस पास थी वञणु आहे इमरान ख़ान साहिब। इन करे हू सुभाणे बावजूदि हुनखे कंहिं न चयो त तव्हां एतमाद जो वोट वठो, हू सुभाणे पार्लियामेंट मां एतमाद जो वोट वठणु वञनि पिया। संदसि ख़्यालु आहे, जेको मुंहिंजो बि ख़्यालु आहे, मतिलबु आउं हैरान न थींदुसि सुभाणे वज़ीर आज़म खे वोट ऑफ कॉन्फिडेंस मिली वेंदो। 171 या 172 MNAs हुनखे सुभाणे नज़र ईंदा हुनखे वोट ॾींदे। लेकिन जेके चइजे न त ख़ान हुकूमत लुॾी वई आहे, हाणे इहो पंहिंजे पाण खे संभाले वञे थी। जेके ॾार हिन जी इक़्तिदारी PTI सरकार जी इमारत में जेके ॾार पइजी विया आहिनि, उहे भरे वठे थी, को ग़ैबी मदद अची वञे थी, ॿी ॻाल्हि आहे। न त सरकार लुॾी चुकी आहे, हिन में तव्हांजा हिननि जा इतिहादी नाराज़ आहिनि। तव्हां ॾिसी वठो हिकिड़ा GTA ऐं ॿिया सभु कुझु छा पिया चवनि, फाटा जा सेनेटर्स छा पिया चवनि। अञा त सेनेट जे चेयरमैन जी चूंड थियणी आहे, उते वॾा लका ॾिसण में ईंदा। अञा 26 मार्च जो लॉन्ग मार्च आहे। अञा पंजाब में नो कॉन्फिडेंस जी गेम हले पई, खिचड़ी पचे पई। चौधरी साहिबान बि वरी चीफ मिनिस्टर थियण जो शौक़ु परवेज़ इलाही साहिब खे मौजूदु आहे। सो ख़ान हुकूमत लुॾे ते पई। हू चइबो आहे न त रेक्टर स्केल ते जॾहिं ज़िलज़िलो ईंदो आहे त चइबो आहे रेक्टर स्केल ते 7 पॉइंट समथिंग जो जेको आहे अची झटको आयो आहे, त उहो गिलानी साहिब जे खटण सां रेक्टर स्केल ते 7.5 समथिंग जो झटको त आयो आहे इमरान सरकार खे।
हाणे अचणा आहिनि आफ्टर शॉक्स, सही, या ख़ुदा न ख़ास्ता वरी को झटको, मतिलबु ख़ुदा न ख़ास्ता मुराद इहा आहे त अगरि वरी झटको आयो, को सवायो झटको आयो इमरान ख़ान हुकूमत खे, मिसाल को इतिहादी छॾे वियो, मिसाल जेको आहे पंजाब असेंबली में नो कॉन्फिडेंस अची वियो, मिसाल लॉन्ग मार्च थी वियो, त मूंखे पोइ ॾुखियो लॻे थो त सरकार बाक़ी हाणे गैबी मदद अची वञे त ॿी ॻाल्हि। सेनेट जा चेयरमैन या डिप्टी चेयरमैन जेके आहिनि उहे बि अगरि PTI न पंहिंजा चूज़ कराए सघी त उहो त पोइ ॾिसो, अगरि सेनेट जे चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन बि अगरि PTI पंहिंजा न इलेक्ट कराए सघी त पोइ सेनेट ते वई ऐं इहो क्लियर इंडिकेटर हूंदो हमीर त पोइ मतिलबु इमरान ख़ान जो हाउस, यूसुफ रज़ा गिलानी जो खटण बि इहो साबित करे थो त हाउस इन ऑर्डर न हो, घर सही सां संभालियल न आहे ख़ान साहिब जो। हाणे हथु पेर हणे पियो, लेकिन आई थिंक के टू लेट। इन जो ई वरी रिएक्शन साम्हूं आयो, छो जो अॼु PTI जी पार्लियामानी पार्टी जो इजलास थियणो हो, इत्तेहादनि खे बि घुरायो वियो उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करण जे लाइ। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज साहब, फवाद चौधरी साहब, बैरिस्टर अली ज़फ़र साहब उहे आया ऐं उन्हनि इहो चयो त हिकिड़े वज़ीर आज़म जे हिकिड़े बयान ते अहिड़ी तरह हिकिड़ो आइनी इदारो प्रेस रिलीज़ जारी करे इहो रवैयो बि ग़ैर मुनासिब आहे। फवाद चौधरी खे बि उनजो बि इहो चवणो हो त मतिलबु इलेक्शन कमीशन ॾुख जो इज़हार थो करे त बजाए ॾुख जो इज़हार करण जे पंहिंजी ग़ैर जानिबदारी साबित करणु घुरिजे इलेक्शन कमीशन खे। इलेक्शन कमीशन चवे थो त असां वटि प्रूफ्स खणी अचो। फवाद चौधरी जो मतिलबु ॻाल्हि इहा आहे त मिनिस्टर साहिबान हींअर बताल थियल आहिनि, PTI सरकार जा वज़ीर जेके आहिनि बताल थियल आहिनि ऐं हू चवनि था त हीअ अजायो रोइण न रोए इलेक्शन कमीशन, ऐं खेनि कावड़ अचे पई त इलेक्शन कमीशन प्रेस रिलीज़ छो जारी कई इमरान ख़ान जे बयान ते। ॻाल्हि इहा त इहा कहिड़ी ॻाल्हि हुई? इलेक्शन कमीशन हिकिड़ो आइनी इदारो आहे, तव्हां क़ौम सां ख़िताब करे, ईअं त न आहे त तव्हां को गली घिटी जा को अॻवान आहियो, तव्हां इलेक्शन कमीशन खे तनक़ीद करे छॾी, को MNA MP आहियो, उहो त ख़ैरु आहे। तव्हां प्राइम मिनिस्टर अगरि क़ौम सां ख़िताब में हिकिड़े आइनी इदारे खे रेडिक्यूल कयो पिया त आई थिंक के उन्हनि जो इस्तेकाक ते आहे, इलेक्शन कमीशन जो बि इस्तेकाक आहे त हू जवाबु ॾे। ऐं इहा ॻाल्हि त इलेक्शन कमीशन त बहरहाल ज़बान रखे थी हर लिहाज़ खां, यानी बयानु ॾियणु इलेक्शन कमीशन जो त बिल्कुलु लॉजिकल ऐं मंतकी आहे, पर नैब जहिड़ो इदारो जेको हिकिड़ो तहक़ीक़ाती इदारो आहे, उहो अक्सर तव्हांखे अपोज़िशन लीडरनि जे बयाननि ते प्रेस रिलीज़ उन्हनि उहो बि कढनि था। हाणे पाण ते थिए थो त फवाद चौधरी साहिब खे कावड़ बि अचे। प्यार अली जल साहब आहिनि मीरपुर मठोरो मां, उन्हनि खे पहिरियां शामिल कयूं था। जी प्यार अली साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? हेलो जी जी, सवाल पुछिजो। जी असीं पहिरियों त काली साहब खे सलाम पेश कंदासीं ऐं काली साहब खे पुछणु चाहींदासीं त सुभाणे जेको पार्लियामेंट में वज़ीर आज़म इमरान ख़ान साहिब एतमाद जो वोट वठी रहियो आहे, इहो वोट जो फ़ैसिलो कीअं थींदो? अपोज़िशन त कंहिं बि मां अनाउंस कोन कयो आहे को बि नालो त कंहिं नाले जे साम्हूं वज़ीर आज़म बि जेको वोट वठे ऐं पोइ ख़बर पवे त हेतिरा माण्हू हिन पार्टीअ सां आहिनि, हेतिरा हिन सां आहिनि। ही जेको हिकु तरफ़ो एतमाद जो वोट वठी रहियो आहे, इन मां छा था सम्झो? वज़ाहत करे थोरो ॿुधाईंदा त महिरबानी थींदी। महिरबानी प्यार अली साहब। दल साहब, ईअं न थींदो आहे। जॾहिं का बि असेंबली नई चूंडिजी ईंदी आहे त पोइ लीडर ऑफ हाउस लाइ, यानी क़ाइदे अवान लाइ, जेके प्राइम मिनिस्टर चऊं, उन लाइ ॿ नाला ईंदा आहिनि, पोइ उते चूंड थींदी आहे। लेकिन जॾहिं एतमाद जो वोट वठिणो हूंदो आहे त एतमाद जो वोट मतिलबु इहो आहे त इमरान ख़ान खे जेको 2.5 साल अॻु एतमाद कयो हो क़ौमी असेंबली, ॾिसणो आहे त अॼु 2.5 सालनि खां पोइ बि उहो एतमाद मौजूदु आहे या न मौजूदु आहे। सो तंहिंजे करे हुनजे साम्हूं को बि अपोज़िशन माण्हू खे न बीहारबो आहे। साॻी रीति अगरि अपोज़िशन अदम एतमाद जी तहरीक पेश कंदी, नो कॉन्फिडेंस जी, तॾहिं बि अपोज़िशन खे को पंहिंजो उम्मीदवार न बीहारणो पवंदो। सिर्फ़ु इहो साबित थींदो त ऐवान में खे एतमाद इमरान ख़ान साहिब ते बतौर वज़ीर आज़म आहे या न आहे। सो ॿियो माण्हू बीहारण जी ज़रूरत न आहे। सुभाणे उहो ई अपोज़िशन बाइकआउट करे छॾियो आहे। हीअं मौलाना फज़ल रहमान साहिबु चयो पिए त सुभाणे जे इजलास में PDM न वेंदी। ज़ाहिर PDM न वेंदी सां मुराद इहा आहे त शक जी गुंजाइश ख़तमु कंदा। त सुभाणे 171 या 172 मुंडियूं जेके आहिनि क़ौमी असेंबली में ॻिणी वठबियूं, सिर गिणबाइनि, त 172 या 171 जेके आहिनि उहे मुंडियूं सुभाणे असेंबली जे अंदरि PTI सरकार खे आणणा आहिनि। घटि में घटि उहे ई हूंदा, उहे ई फ़ैसिलो कंदा, ऑपोज़िशन वारो कोई न हूंदो। भले न हुजे, उन सां फ़र्क़ु ई नथो पए, छाकाणि त हीउ नो कॉन्फिडेंस मूवमेंट न आहे, मोशन न आहे।
अदम एतमाद जी सूरत में अपोज़िशन खे वञी इहो साबित करिणो आहे त हुननि वटि 172 आहिनि, छाकाणि त ही एतमाद जो वोट इमरान ख़ान वठे पियो, तंहिंजे करे अपोज़िशन हूंदी न हूंदी उन सां को बि फ़र्क़ु नथो पए। 342 जो ऐवान आहे, हुन मां 172 आहिनि, उहे सुभाणे क़ौमी असैम्बली में PTI सरकार ऐं इत्तेहादियनि खे साबित करणा आहिनि। PTI सरकार जी जेका दावा तव्हां हींअर मूंखे ॿुधाई पिए त हुनजी दावा आहे त हुननि वटि 179 पर शायदि 180 MNAs हू सुभाणे मेंबर ज़ाहिर कंदा। बहरहाल 172 करे विया, 73 करे विया, 74 करे विया, पर 72 करे विया त बसि दैट मीन्स के आइनी तरह इमरान ख़ान कैन कंटिन्यू एज़ अ प्राइम मिनिस्टर। अॼु जेको फवाद चौधरी खे ॿी लाइन चई त जॾहिं ऑपोज़िशन लीडर आया त इलेक्शन जो अमलो उन्हनि खे रिसीव कयो, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, पर जॾहिं वज़ीर आज़म आयो त ईअं चइजे त को रिएक्ट ई न कयो वियो, कंहिं क़िस्म जो को उनखे रिसीव न कयो वियो, का ॻाल्हि ॿोल न कई वई। मरियम नवाज़ बि चए थी त हाणे इदारा बि ॾिसंदा हूंदा त केरु इदारनि खे तकरारी पियो बणाए, त छा वाक़ई हाणे PTI जो अहिड़ो रवैयो अचे पियो त इलेक्शन कमीशन, छो जो अॼुकल्ह असां सां सही न आहे असांजे इलेक्शन कमीशन ते त नाराज़गी PTI खे काफ़ी ॾींहंनि खां आहे, छाकाणि तव्हांखे ख़बर हूंदो त फॉरेन फंडिंग जो केस बि जेको आहे इलेक्शन कमीशन में हली रहियो आहे, ऐं ज़ाहिर इमरान ख़ान साहिब जी ख़्वाहिश हूंदी त हीअ हशपश थी वञे, फाइल किथे विञाइजी वञे इलेक्शन कमीशन में, पर इलेक्शन कमीशन हुनखे बाक़ाइदगी सां अपोज़िशन बि परसू करे पई, पर इलेक्शन कमीशन हुन ते ऐं चवनि था त उहो फ़ैसिलो बि शायदि इलेक्शन कमीशन में इमरान ख़ान साहिब जी ख़्वाहिशनि मूजिबि न अचे, तंहिंजे करे इलेक्शन कमीशन त उअं ई कावड़ हुई। हाणे गीलानी साहिब जी कावड़ कंहिं ते कढे इहो को जाली वोट थोरी पिया आहिनि जो इलेक्शन कमीशन ते एतिराज़ पिया कनि, पंहिंजा MNA फिरी विया अथनि, हाणे चवनि था त इलेक्शन कमीशन जानबदार आहे। ॻाल्हि उहा ई आहे त उहे 16 माण्हू जेके वज़ीर आज़म तमामु ईअं चइजे त बोल्ड लेटर्स में हुजे त विकामजी विया, सुभाणे उहे बि वज़ीर आज़म जे त अगरि सर जी ग़लति सुणो न, अगरि हू विकामजी आहिनि त इलेक्शन कमीशन उनखे कीअं रोके? हा, इलेक्शन जॾहिं ॾिसो आम इलेक्शन थींदा आहिनि त रिटर्निंग ऑफिसर या प्रिज़ाइडिंग ऑफिसर उहे जाली वोट विझणु ॾींदा आहिनि, पैसा वठी जेके आहिनि उहे बैलेट पेपर्स आउट करे, उते त इलेक्शन कमीशन इन्वॉल्व हूंदी आहे, इलेक्शन कमीशन जो अमलो। हिते को जाली वोट थोरी पिया आहिनि, हिते तव्हांजा पंहिंजा सो कॉल्ड पंहिंजा 16 MNA जेके आहिनि हू लोटा थी विया, इलेक्शन कमीशन छा कंदी? कॉलर आहिनि अली साहब, उन्हनि खे पहिरियां शामिल कयूं था। जयराम दास साहब आहिनि सखर मां। जी जयराम साहब, छा सवाल हूंदो पंहिंजो? हेलो, कॉलर शायदि असां सां फ़ोन ते न आहिनि। जयराम साहब आवाज़ अचे पियो? तव्हांखे अचे पियो त सवाल पुछिजो। सवाल हुयो जी, पीर सदरुद्दीन शाह खे PTI जा वोट न मिलिया, जी हाणे सुभाणे जॾहिं वज़ीर आज़म खे एतमाद वारो वोट वठिणो आहे त उनमें GDA वारनि जी छा हिकमत अमली हुजणु खपे? छा जेको उन्हनि सां थियो आहे उहे कंदा सुभाणे या न? हिकु इहो। ॿियो इहो त मौलाना फज़लुर रहमान साहब माना PDM जे सदर हाणे तकिड़ो ऐलान कयो आहे त सुभाणे एतमाद वारे वोट में क़ौमी असेंबली में अपोज़िशन जो कोई बि मेंबर न वेंदो। इन सां इमरान ख़ान जी जेको आहे सुभाणे जेकी हिकमत अमली हुई उन ते कहिड़ा असर पवंदा? उनजी माना परेशानी में वाधारो ईंदो या कुझु ॿियो हूंदो? इलाही मुंहिंजो सवाल हुयो त महिरबानी। ठीकु आहे, महिरबानी तव्हांजी। जयराम साहब, जेका ॿी ॻाल्हि तव्हां कई उहो जेके PDM जा अॻवान MNAs न वेंदा, उन सां तारीख़ में को फ़र्क़ु नथो पए, छाकाणि त 172 जो अंग हुकूमत खे जमा करिणो आहे। सो अपोज़िशन वारा बेंचनि ते वेठा हुजनि हा या न वेहनि हा, त अपोज़िशन वारनि एहतियातनि इहो चयो त मथां ॻणप में को बेईमानी न थी वञे, जाली वोटिंग काउंटिंग न थी वञे, त हूंदा ई कोन, त ॻाल्हि ॿाहिरि वेठा हूंदा। जेका हू ॻाल्हि तव्हां कई पहिरीं GDA वारी, उहा अहम आहे। पीर सदरुद्दीन शाह सां अली साहब, पहिरियां हिकिड़ो फेसबुक जो सवाल बि असां शामिल करे वठूं, उन सां ई कनेक्टेड आहे। भिरिया रोड आहे, शरफुद्दीन कीरियो असांखे लिखियो आहे त अॼु GDA वारनि वज़ीर आज़म खे लिखियो बि आहे त पंहिंजनि 6 मेंबर्स ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे, न त असां वरी हाणे सख़्तु फ़ैसिला खणंदासीं। हाणे ॻाल्हि इहा आहे त कल्ह बि मूं चयो पियो त पीर सदरुद्दीन शाह सां या फंक्शन लीग सां PTI MKM धक करे वई आहे, सोली सिंधी में। अॼु हुननि हिकिड़ो क़दम अॻिते वधिया आहिनि GDA वारा, ऐं उन्हनि हुन 7 MPs जा नाला पथरा कया आहिनि जिन्हनि लाइ चयो वियो हो त उहे पीर सदरुद्दीन शाह साहिब खे वोट ॾींदा। 7 MPs उनमें नाला आहिनि, हाणे अख़बार अची वेंदा, TV ते बि ईंदा हूंदा। उन मां हिकु बकौल GDA अॻवाननि जे त हिकिड़े ॾिनो पीर सदरुद्दीन शाह खे, बाक़ी 6 न ॾिनो, त 6 MPs साहिबान जेके PTI जा आहिनि उहे फिरी विया।
हाणे फिरी आहे त ज़िम्मेवारी कंहिंजी आहे? ज़िम्मेवारी ज़ाहिर PTI जी आहे। सो ख़त लिखियो अथनि त अगरि तव्हां फ़ैसिलो न कुझु हिन जे ख़िलाफ़ु सख़्तु क़दम न खयो त असां बि सख़्तु क़दम खणंदासीं। जयराम साहिब जो सुवालु इहो त सुभाणे छा कंदा? त इन में ॻाल्हि आऊं जेको छाकाणि त ख़त लिखी त माना तव्हां मोहलत ॾेई छॾी न। वज़ीर आज़म चयो बिल्कुलु साईं बिल्कुलु, ख़त अॼु मोकिलियो हूंदो सुभाणे पहुचंदो त हाज़ुर सही, घटि न थींदी हिननि 6 MP सां। त सुभाणे को टाइम शॉर्ट आहे। अगरि त GDA इहो सिधो चई छॾे आहे त तव्हां असांखे न ॾिनो वोट तव्हांजी MPs, असीं सुभाणे तव्हांखे वोट न ॾींदासीं, त पोइ त ॿी ॻाल्हि हुजे। अच्छा, टी ॻाल्हि इहा आहे त लेकिन थी सघे थो त अगरि सुभाणे अगरि 2 ॾींहं 4 ॾींहं 6 ॾींहं 8 ॾींहंनि खां पोइ बि हिननि MPs जे ख़िलाफ़ु इमरान ख़ान को एक्शन न वरितो त पोइ थी सघे थो त GDA चए त बाबा हाणे असांजी तरफ़ सां ख़ुदा हाफ़िज़। त पोइ सुभाणे जेको अंग हूंदो, मिसाल सुभाणे मिसाल था चऊं, सुभाणे इमरान ख़ान साहिब खे 177 जो अंग मिले थो, 177 MNAs वोट कनि था, उन में 4 आहिनि GDA जा अलाए 3 आहिनि 4 आहिनि शायदि, 4 GDA जा 5 सॉरी अंग विसरे पियो, 4 या 5 मिसाल 4 ॿधूं फ़िलहाल फॉर द सेक ऑफ डिस्कशन। 177 मां अगरि 4 GDA वारा बि शामिल आहिनि त 177 थी विया। हाणे अगरि हफ़्ते खां पोइ 8 ॾींहंनि खां पोइ उहो GDA चए थी ख़ुदा हाफ़िज़ असीं PTI सरकार सां गॾु न आहियूं, त ऑटोमेटिक कैलकुलेशन इहा थींदी त 177 - 4 इज़ वॉट 173। त हाणे इमरान ख़ान साहिब खे 173 वोटनि जी हिमायत आहे, यानी अधु में एतमाद अचण लाइ बाक़ी 2 फिरिया त ख़ान साहिब वियो, गेम इज़ ओवर। सो GDA जा ॾिसणो ज़रूरी न आहे त जयराम साहिब त सुभाणे ई हू अधु एतमाद मतिलबु एतमाद जो वोट न ॾियनि, पर हफ़्ते खां पोइ बि ॾिनो त काउंट डाउन शुरू थी वेंदो। चौथी ॻाल्हि GDA में इहा आहे त हुनजा मसइलो इहो आहे त कुझु आहिनि फंक्शनल लीग जा बिल्कुलु पीर साहब पगारे जा जेके MNAs आहिनि, सॉलिड जेके मुरीद आहिनि या छा आहे, हिकिड़ा आहिनि में ज़ाहिर डॉक्टर फ़हमीदा मिर्ज़ा आहिनि मिसाल तौरु, ठीकु आहे, हू को फंक्शनल लीग जी अॻुवान न आहिनि, 3 MNAs आहिनि, ठीकु आहे। मिसाल गौसबख्श महर साहब आहिनि, उहो को फंक्शनल लीग जा एज सच हू त न आहिनि। सो पीर साहब बि वरी या GDA बि सोचे सम्झे फ़ैसिलो कंदी पार्टी छॾणु, इतिहाद छॾणु या न छॾण जे बारे में। काफ़ी देर खां असां सां गॾु कॉलर आहिनि मुख़्तियार अली लगारी साहब मीरवा गोरचाणी मां। मुख़्तियार साहब सवाल पुछिजो। वालेकुम सलाम साईं, सवाल इहो आहे साईं, जीअं सुप्रीम कोर्ट में उन्हनि फ़ैसिलो ॾिनो त इलेक्शन कमीशन जे बारे में, जब उन्हनि खे कुझु तजवीज़ मिलियो त इंडिपेंडेंट इलेक्शन जे बारे में, त ठीकु उन ॾींहुं शाम जो साईं इहे हुकूमती धुरे जा जेके माण्हू आहिनि, वज़ीर आहिनि, सिधो इलेक्शन कमीशन ऑफिस विया आहिनि, उन्हनि खे कुझु पंहिंजो राय ॾे या बहरहाल कल्ह वज़ीर आज़म साहिबु इलेक्शन कमीशन ते ॾाढी छिती तनक़ीद कई आहे, ऐं अॼु वरी इलेक्शन कमीशन पंहिंजी मतिलबु वज़ाहत पेश कई त उन खां पोइ त ठीकु थोरी देरि खां पोइ फवाद चौधरी जो इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ु बयानु अची वियो, साईं हुननि खे हीअं करणु न घुरिजे। साईं मुंहिंजो साईं खां इहो पुछे त साईं हुकूमती जेके धुरे जा वज़ीर आहिनि उहे चवनि था त माना हमारी लाठ हमारी भैंस, साईं जो मतिलबु उहो चवंदा आहिनि जेको पाक हो, त जीअं माना असां खपे असां ईअं कयूं त ॿियो असांखे कुझु न चवे। तो साईं खां थोरो इन बारे में थोरो कमेंट वठिणो आहे, महिरबानी। मुख़्तियार साहब इन ते सॼो प्रोग्राम करे आयासीं त उन शायदि इजलास में घणियूं ॻाल्हियूं तय न थी सघियूं। इलेक्शन कमीशन चयो त हिन ते 3-4 महीना कमु हलंदो, वर्कआउट करिणो पवंदो ऐं पोइ शायदि नेक्स्ट सेनेट इलेक्शन 24 कलाकनि जे अंदरि कीअं नवां ठाहिनि छा कनि। वफ़ाक़ी वज़ीरनि जो इहो बि हिकिड़ो आहे त असां अगरि हिकिड़े ॾींहं में एतिरा नोट छापे सघूं था त असां उहे बैलेट पेपर्स में अहिड़ी का शइ छो नथा करे सघूं। सवाल इहो न हो त टेक्निकली करे सघूं या न, लेकिन माइंड अप्लाई करिणो आहे न। त माइंड अप्लाई इहो करिणो आहे त सीक्रेट अगरि बैलेट रखिणो आहे वोट, त केतिरो सीक्रेट रखिणो आहे न रखिणो आहे। सो तव्हांखे अगरि केरु चए थो त आउं तव्हांखे चाहियां साहिब त थोरो गौर फ़िक्र करे ऐं फ़ैसिलो कयो, त तव्हां मूंखे चवंदो न सही मूंखे हफ़्तो 15 ॾींहं ॾियो त आउं थोरो गौर फ़िक्र कयां, को नंढिड़ो कमु त कोन्हे। कॉलर था पहिरियां शामिल कयूं लीसा, पोइ अॻिते ॻाल्हियुनि खे वधायूं था। ग़ुलाम मुस्तफ़ा लाशारी साहब आहिनि कराची मां। जी सर, छा सवाल हूंदो सर? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो काई सभ खां सुवालु आहे, हीउ जेको पार्लियामेंटी निज़ाम आहे, सेनेट हुजे या क़ौमी असेंबलीअ जो, इहो नाकाम थी चुको आहे पाकिस्तान में।
जेको सदारती निज़ाम आहे, जीअं सपोज़ कयो त ॿिनि माण्हुनि खे जेके जीअं अमेरिका में आहे, 2 माण्हू बीहंदा आहिनि, पोइ उन हिकिड़े खे वोट ॾींदा आहिनि, पोइ पंहिंजा मेंबर अहलियत जे बुनियाद ते चूंडींदो आहे। हिते अहलियत त आहे कान का, जेको ॾाढो सो गापो। असुलु ॻाल्हि इहा त जीअं हाणे मुशरफ जो दौरु हो या ॿिया दौर हो, डिक्टेटर जो दौरु हुयो, तंहिं वक़्तु कुझु न कुझु मेरिट हूंदी हुई। हींअर मेरिट जी एॾी लताड़ आहे जो हींअर अछनि पननि ते काई साहब 2-3 दफ़ा असां सुवालु कयो आहे, उहे अछनि पननि ते जेके बि अपॉइंटमेंट थियूं आहिनि सभु उअं ई थियूं आहिनि। मुंहिंजो सुवालु इहो आहे त हाणे पाकिस्तान में को अहिड़ो को निज़ाम अचे जेको हींअर त कंहिं बि मसइले जो हल न आहे, जिथे वञो त उन जो बसरो वॾेरा आहिनि, वॾेरनि जे पोयां माण्हू आहिनि, ऐं उहे जीअं चवनि था। हाणे हुन जेके ॿाहिराड़ी जेके सादा हुनखे ख़बर कान्हे का त हीउ सुठो कहिड़ो आहे, ख़राबु कहिड़ो आहे, उन्हनि जी अहमियत ई कान्हे का उनजी। बसि उनखे वॾेरनि खे ॾिनो आहे, बाबा ठीकु आहे, हीउ वॾेरो आहे, हिनखे पैसा पंहिंजा ॻोठ ते पहुता, अलाही हली आयो आहे, हिनखे पंहिंजा हिनखे वोट ॾियणा आहिनि। इहो निज़ाम सुधरे कीअं? गाज़ी साहिब खां महिरबानी पुछो त आख़िरकार असांजी क़ौम जो थींदो छा? महिरबानी गुलाम मुस्तफ़ा लाशारी साहब। लाशारी साहब, तव्हां जी राय आहे, ऐं उनखे ज़ाहिर आई रिस्पेक्ट दैट, लेकिन तव्हां चयो त आमरीतनि में वरी मेरिट हूंदी आहे। सही, MNA साहिबान खे या MPA साहिबान खे 5 मास्तरनि जी खुलियल ओपन ऑर्डर्स कहिड़े दौर में मिलिया? ज़ियाउल हक़ जो दौर हो। सही, मोहम्मद ख़ान जोड़े जो मरहूम प्राइम मिनिस्टर हो। MNAs खे 10 जेके आहिनि ऑफर लेटर्स, एम्प्टी ऑफर लेटर्स ॾिना विया, जंहिंजो वणे नालो लिखो ऐं भर्ती थी वियो। ज़ियाउल हक़ जे ज़माने में छा न थियो? मुशरफ साहब जे ज़माने में छा ही जेको कराची में थींदो हो, MQM लंडन वारी कंदी हुई, उहो सॼो मेरिट हो। सो किबला सभु सो कॉल्ड सिविलियन दौर हुजे या ही तव्हां जेका आमरीत वारी ॻाल्हि कयो पिया, ॿिन्ही में जेको कुझु पाकिस्तान भोॻे पियो उनजो 70% सबबु ज़िया जे 11 साल आहिनि। सो एतिरो सोलो न आहे लाशारी साहब, थोरो इख़्तिलाफ़ कंदुसि तव्हां सां। ॾिसो, निज़ाम मेरिट जो पार्लिमानी निज़ाम या सदारती निज़ाम सां कहिड़ो ताल्लुक़ु आहे? अमेरिका अॼु जीअं आहे उन में को सदारती इंतख़ाब जो त को कारनामो न आहे न। इंग्लैंड बि साॻियो आहे, यूनाइटेड किंगडम, बरतानिया बि ईअं ई आहे जीअं अमेरिका आहे। फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि, मेरिट ते शइ थींदी, करप्शन न थींदी, जेको बि चओ पिया। अमेरिका में सदारती निज़ाम आहे, बरतानिया में पार्लिमानी निज़ाम आहे। पोइ निज़ाम कीअं ख़राबु थी वियो? अगरि निज़ाम ख़राबु हुजे त पोइ बरतानिया जेको मदर पार्लियामेंट जंहिंखे चइबो आहे, त बुनियादी तरह पार्लियामेंट जी मतिलबु मायर जो दर्जो ॾिनो वञे थो पार्लियामेंट जे हिसाब सां, उते त पार्लिमानी निज़ाम आहे, उते बि फर्स्ट क्लास आहे, उते बि अमेरिका जहिड़ो माहौल आहे। हू सिर्फ़ु अंग्रेज़ी थोरो डिफरेंट तरीक़े सां ॻाल्हाइनि था, अमेरिकी थोरो डिफरेंट एक्सेंट सां ॻाल्हाइनि था। सो इन में निज़ाम कोई ख़राबु न हूंदो आहे। बेसिकली निज़ाम हलाईंदड़नि जो मसइलो आहे। अगरि सदर बि अहिड़ा ई करप्ट अची वेही रहंदा त ईअं ई थींदो, वज़ीर आज़म ईअं हूंदा त ईअं ई थींदो। सो हिन में सर, इन में निज़ाम चेंज करण जी ज़रूरत न आहे। अली साहब, कॉलर खे शामिल कयूं था। पहिरियां ग़ुलाम अली पिताफ़ी साहब आहिनि सादिकाबाद मां। जी ग़ुलाम अली साहब, छा सवाल हूंदो पंहिंजो? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, मुंहिंजो सवाल पहिरीं त इहो हुयो त जेको अटॉर्नी यूसुफ रज़ा गिलानी साहब खटे हो चेयरमैन, यानी कि सेनेट में सीट पंहिंजी जर्नलिस्ट, ठीकु आहे न, ऐं उन खां बाद में छा इमरान ख़ान वारनि खे इदारनि ते जीअं पहिरियों ऑपोज़िशन चवंदी हुई त बाबा उन्हनि जी किरदार कशी कंदी हुई, ऐं वरी साॻियो हाणे इमरान ख़ान वारा कनि पिया। ऐं ॿियो मुंहिंजो सवाल इहो आहे त छा बहितर ईअं न थींदो त इमरान ख़ान खे इस्तीफ़ा ॾियणु खपे MNA जी सीट तां, हुतां ॿीहर अवाम को चूंडिजी अचणु खपे त वाकई उन जी साख बहाल थींदी? ईअं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ओपन बैलेट आहे, ओपन बैलेट में ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर कंहिंखे कुझु मथों जो प्रेशर आहे, कुझु हेठों प्रेशर, जंहिंजी वजह खां इमरान ख़ान जे साम्हूं ई थींदा त बाबा असां तोसां गॾु आहियूं। ठीकु आहे ग़ुलाम अली साहब, महिरबानी जी, नओं आइडिया आहे। न हाणे उहो त सही ॻाल्हि आहे। उहे मरियम नवाज़ बि अचे पई त भई माण्हुनि में डस्का में हारायो अथनि, सिंध में हारायो अथनि बाई इलेक्शन्स में, त हाणे हिन खे अवाम खां वोट वठणु खपे। ठीकु ॻाल्हि आहे, उहो त हिकिड़ी हाई मॉरल ग्राउंड ते ॻाल्हि आहे, लेकिन टेक्निकली कॉन्स्टिट्यूशनली ऐं जेको पार्लिमानी पॉलिटिक्स थिए पई उन में पार्लियामेंट में हू वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी वठंदो त वॾी ॻाल्हि थी वेंदी। लेकिन हैविंग सेड दिस, ख़ान साहब हुकूमत खे जेका पाण ॻाल्हि पई कई, जेको GDA वारो ही आहे, साईं चयो त हेठां प्रेशर मथां प्रेशर, सही, उहो प्रेशर्स अगरि ख़तमु थी विया, हिन हुकूमत खे जेको प्रेशर रोकियो वेठी हुई, जेको वज़न झलियो वेठी सपोर्ट, अगरि उहा ग़ैबी सपोर्ट ख़तमु थी वई त पोइ माण्हुनि ॾे त इमरान ख़ान छा सभिनी खे अचिणो पवंदो। पोइ हिन सॼे बहरान जो
तव्हां ॾिसी वठिजो भले नो कॉन्फिडेंस थिए छा थिए वरी 5-6 महीननि मतिलबु हाणे आऊं इहा ॻाल्हि अगरि कयां त हरूभरू ग़लति न हूंदी त मूंखे 2021 ईदर केस नो कॉन्फिडेंस थिए लॉन्ग मार्च थिए 2-3 महीना इमरान ख़ान हली वञे न हली वञे मूंखे 2021 या मैक्सिमम 2022 जे शुरू में मूंखे इलेक्शन नज़र अचनि था। 2021 जे लाइ घणा ई माण्हू चई चुका आहिनि त शायदि इलेक्शन जो साल इहे पक ॼाण मूं न ॿुधो आहे, पंहिंजो ज़ाती आहे, ओरिजिनल आहे मूं कंहिंखे ॿुधी न चयो आहे। अच्छा, फेसबुक जा कुझु सवाल आहिनि त उहे बि शामिलु कयूं था, छो जो GDA हाणे सख़्तु सवाल बि रखी छॾिया आहिनि वज़ीर आज़म आॾो, पर सुभाणे जो ॾींहुं शायदि उन्हनि 6 MPs ख़िलाफ़ कार्रवाई करण जे लाइ तमामु घटि वक़्तु हूंदो। MQM मुलाक़ात बि कई ऐं चई छॾियो आहे त असां सपोर्ट कंदासीं, पर हाणे MQM खे डिप्टी चेयरमैन जी सीट खपे, बारगेन MQM करणु चयो न जॾहिं तव्हांखे आज़ादु छॾियो वञे थो त बाबा ठीकु आहे तव्हां वञी खुलियल मैदान में सियासत कयो, MQM घुरंदी डिप्टी चेयरमैनी, फाटा वारा घुरंदा डिप्टी चेयरमैनी, GDA वारा चवंदा ये करो वरना। इहा ई ॻाल्हि 6 महीना अॻु हुजे हा जॾहिं ग़ैबी ताक़त मौजूदु हुई, ऐं उहो ॾिसां त कीअं चवनि था। अॼु ग़ैबी सपोर्ट ख़ान साहब खे कुझु झकी थी वई आहे त अॼु GDA बि ॻाल्हाए पई, MQM बि ॻाल्हाए पई, फाटा जा मेंबर बि ॻाल्हाइनि पिया, ऐं तव्हां हैरान न थिजो त तव्हांखे अगरि क्यू लीग तरफ़ां बि कोई इशारो अचे। GDA काफ़ी देरि न करे छॾी आहे कुझु बारगेन करण में, इन खां पहिरियां बि घणा ई इशूज़ थींदा रहिया। इट्स ऑल अबाउट टाइमिंग यार अमीर साहब, इट्स ऑल अबाउट टाइमिंग। वक़्तु ते ही वक़्तु आहे न जॾहिं ख़ान साहब खे ॾिसो GDA MQM क्यू लीग बाप ख़ुदि बाप पार्टी इहो छा पाणे ठही वई वञ छा, इन्हनि खे कंहिं न कंहिं ते महिनत करे ठाहियो आहे न, ऐं कंहिं न कंहिं महिनत करे ख़ान साहब खे हिननि जी सपोर्ट ॾियारी आहे। सो अगरि हू कंहिं न कंहिं खे ई हाणे दिलचस्पी न रही आहे त GDA खे MQM खे क्यू लीग खे बाप खे कहिड़ी दिलचस्पी आहे। अली अकबर नोणी साहब आहिनि असां वटि छात्रों मां, त उन्हनि खे बि पहिरियां फ़ोन ते शामिलु करे वठूं था। जी अली अकबर साहब, छा सवाल हूंदो आहे मुंहिंजो, पुछिजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुंहिंजो अली काज़ी साहब खां इहो सुवाल आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान सुभाणे असेंबली में वोट ऑफ कॉन्फिडेंस वठी रहियो आहे जी, त खां पोइ अॻिते हली करे PDM वटि साईं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस या लॉन्ग मार्च में मज़बूत ऑप्शन कहिड़ो रहंदो? महिरबानी अली अकबर साहब। अली अकबर साहब, मुंहिंजो ख़्यालु आहे त सुभाणे जो नंबर बि मैटर कंदो। सुभाणे ख़ान साहब अगरि अपोज़िशन हूंदी कोन त जेको MNA टिपी अंदरि वियो पार्लियामेंट हाउस में, क़ौमी असेंबली जे हॉल में, जंहिं अंदरि पेर रखियो, इहो सम्झो वेंदो त ख़ान साहब जो हामी आहे। ज़ाहिर अपोज़िशन खे त बाइकआउट थी वियो। हाणे अगरि उहो अंग छा आहे, 177 आहे, 176 आहे, 172 आहे, 180 आहे। हाणे 180 आहे त 8-9 मेंबरनि जी जेका ओरिजिनल ख़ान साहब खे सपोर्ट हुई माना अॼु बि इंटैक्ट आहे। पर अगरि अॼु सुभाणे जेको आहे हू 174 या 175 अचे थी, अगरि इहो अंग सुभाणे उहो ख़ुदि हिकिड़ो वॾो मैसेज हूंदो, उहो ख़ुदि हिकिड़ो वॾो मैसेज हूंदो। पर हाणे एतिरी हिमत केरु कंदो सुभाणे ग़ैर हाज़िर रहण लाइ PTI या PTI जो इतिहादी, इहो ॾिसण वटि आहे। पर अगरि GDA वारा मुंहिंजे अर्ज़ु कयो त अगरि 177 या 178 सुभाणे माण्हू अचनि था ऐं GDA जा सुभाणे अॼु न हफ़्ते खां पोइ 10 ॾींहंनि खां पोइ इतिहाद तोड़े छॾे थी PTI सां, त ऑटोमेटिकली हू माइनस थी वेंदा नंबर। त हर ॾींहुं जे मिसाल अख़्तर मेंगल साहब वारा आहिनि, हिननि 2.5 साल अॻु इमरान ख़ान खे वोट ऑफ कॉन्फिडेंस में वोट ॾिनो हो, उहो वोट खुटी पियो। ईअं हाणे अगरि GDA खुटी वेंदी त पोइ सो सुवालु अगरि इहो त कंहिं वेंदा लॉन्ग मार्च वारे ऑप्शन ॾे या नो कॉन्फिडेंस वारे ते, त मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त सुभाणे जो जेको अंग आहे त केतिरो अंग इमरान ख़ान खे मिले थो, उहो PDM खे बि फ़ैसिलो करण में मदद ॾींदो। त यार हीअ बसि अची वेझो पहुता आहियूं। अगरि मिसाल 174 मिलंदा चवंदा बाक़ी घणा। पर छा GDA अगरि छॾे बि थी हुकूमती इतिहाद तॾहिं बि लॉन्ग मार्च जो हिसो बणजंदा छा PDM सां? न, मुंहिंजो न ख़्याल PDM GDA को लॉन्ग मार्च त कोन कंदी, लेकिन पोइ ज़रूरत न रहंदी लॉन्ग मार्च जी, पोइ त गेम इज़ ओवर। अली साहब, कॉलर खे शामिलु कयूं था। ख़ुदा बख़्श नोहाणी साहब आहिनि सेवन शरीफ़ मां। जी ख़ुदा बख़्श साहब, छा सवाल हूंदो आहे? जी साईं, मुंहिंजो सवाल अली काज़ी साहब खां आयो आहे। अॻु में बि इलेक्शन थियूं 2.5 साल अॻु खां जेके थियूं, त उन्हनि में 2 ॾींहं जेको आहे ॿिनि ॾींहंनि में नतीजा अची वेंदा। पर 2.5 साल अॻु जेके इलेक्शन थियूं 3G 4G जे बावजूद बि
त उनखे 5-6 ॾींहं जेको आहे नतीजनि खे लॻी विया 7 ॾींहं तॾहिं बि का इमरान ख़ान शिकायत न कई। पर हाणे त मेंबर बि संदसि त उते बि इलेक्शन कमीशन खां शिकायत बि करे त इहो छो? महिरबानी ख़ुदा बख़्श नोहाणी साहब। अॻे RTI सिस्टम वेही रहियो आहे। नोहाणी साहब 5-6 ॾींहं त कोन लॻा नतीजा अचण में, बहरहाल थोरो टाइम लॻो। नोहाणी साहब तव्हांजी ॻाल्हि जो सिधो जवाबु इहो आहे त नोहाणी ख़ुदा बख़्श नोहाणी साहब तव्हां अली काज़ी जे पासे आहियो, अली काज़ी खे तव्हां वणो था। हाणे तव्हां मुंहिंजे पासे न आहियो, तव्हां मूंखे नथा वणो। ॻाल्हि हिन में न सम्झ ईंदड़ कहिड़ी ॻाल्हि आहे? जेको मुंहिंजे पासे आहे, जेको हुकूमत जे पासे आहे, इलेक्शन कमीशन 2018 में जेको कुझु कयो पिए वणी पिए, हाणे नथी वणे छाकाणि उहो करे नथी जेको हुकूमत खे वणंदड़ हुजे। अच्छा, हिकु सवालु आहे असां वटि फेसबुक पेज ते अब्दुल गनी खोसो साहब लिखियो आहे जैकाबाद इलाइक़े ठुल मां त इमरान ख़ान पंहिंजनि जिन मेंबर्स खे विकारू सॼो तिन खां ई उहो एतमाद वारो वोट वठंदो। इख़्लाक़ियात जी ॻाल्हि बि करे थो इमरान ख़ान, पोइ कहिड़ी सियासत आहे इमरान ख़ान? हाँ, यही ॻाल्हि मरियम नवाज़ भी अॼु कई आहे। अच्छा, इलेक्शन कमीशन भी अॼु सुहेल वड़ाइच चवंदो न क्या ये खुला तज़ाद नहीं है, त अॼु इलेक्शन कमीशन में इमरान ख़ान लाइ चयो आहे त क्या ये खुला तज़ाद नहीं है। एक्चुअली छा आहे त ॾिसो, ही जेको जिन्हनि 16 मेंबरनि वोट न कयो हफ़ीज़ शेख साहब खे यानी PTI खे, उन्हनि मां 1-2 छॾे बाक़ियुनि जेका ख़ातून बीठल हुई PTI जी, उनखे त वोट कयो न जी, उन्हनि खे कयो पर हफ़ीज़ शेख खे न कयो। सो मतिलबु हाणे अधु इख़्लाक़ी कमु उन्हनि, अधु गैर इख़्लाक़ी कमु कयो यानी यूसुफ रज़ा गिलानी खे वोट ॾेई छॾियो, अधु इख़्लाक़ी कयो त पंहिंजी पार्टी खे वोट ॾेई छॾियूं। सो हाणे ॾिसूं त सुभाणे, लेकिन हाई मॉरल ग्राउंड ते वाकई में ॻाल्हि इहा सोचिजे त हेॾी गेल करण जी इमरान ख़ान साहब खे इक़्तिदारी सियासत खे छॾे करे हुनखे इलेक्शन ॾे वञणु खपे। लेकिन हू सम्झे थो त हींअर अगरि PTI इलेक्शन में वई तो कुछ हासिल न थींदो, छो जो मंजन बेचने के लिए कुछ नहीं है। कॉलर खे शामिल कयूं था। ज़ाहिद हुसैन कोरेजो साहब आहिनि लाड़काणो मां। जी ज़ाहिद साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? जी ज़ाहिद साहब, छा सवाल हूंदो तव्हांजो? सर सवाल इहो ई आहे त इन वफ़ाक़ी हुकूमत मां हिन महिल ताईं 3 सालनि में का चङाई जी उमेद पुगी आहे, का महांग पर घटि थी आहे, रहंदो महांग पर 100 न बल्कि 200% थी आहे, त उन मां अञा कहिड़ो फ़ाइदो आहे? महिल ताईं हिन हुकूमत खे वञणु घुरिजे या न साईं? महिरबानी ज़ाहिद हुसैन साहब। उहा ई ॻाल्हि त अगरि हिन वक़्तु इलेक्शन्स में वियासीं त महांगाई जे करे शायदि वञणु खपे न खपे, सवाल कोरेजो साहब हुआ, कोरेजो साहब या अली काज़ी या हमीर शेख खे न करिणो आहे। वञणु घुरिजे न घुरिजे, उन्हनि खे करणु खपे जिन्हनि जेके हुकूमत खे आणी था। सही, यानी आवाम, अगरि आवाम आणे थी, अगरि वोटर आणी था त इहो फ़ैसिलो वोटरनि खे करणु खपे। अगरि को ग़ैबी ताक़तूं आणीनि थियूं त उन्हनि खे फ़ैसिलो करणु खपे। ॾिसी, ॻाल्हि इहा आहे त डेमोक्रेसी आहे न, डेमोक्रेसी में जॾहिं नवाज़ शरीफ़ प्राइम मिनिस्टर हो त PTI जा हामी या हुनजा मुखालिफ़ चाहींदा हूंदा नवाज़ शरीफ़ जी हुकूमत वञे, हुनखां पीपल्स पार्टी जी ज़रदारी साहब वारा हुआ, चवनि थी सघे थो त उन महिल ॿियूं धुरियूं चाहींदियूं हुजनि त वञे ज़रदारी साहब जी हुकूमत। पर डेमोक्रेसी आहे त जेको बि आणे थो उनखे ई मोकिलण जो हक़ आहे। असूली तौर ते सिविलियन हुकूमत खे आणण जो हक़ सिर्फ़ु वोटर खे हुजणु खपे, पर इहो उसूली ॻाल्हि आहे। असां वटि ॿियूं धुरियूं बि हुन में। असां वटि हिकिड़ो सुवाल बि आहे फेसबुक ते इन ई हवाले सां त हर 2-2.5 सालनि में चूंडुनि जो मुतालबो कयो थो वञे अपोज़िशन पार्टीज़ तरफ़ां। मुल्क जे मथां कर्ज़ चढ़ियल आहिनि, ग़ुर्बत आहे, बदहाली आहे, चूंडूं थियनि त सही, पर छा सियासतदाननि खे हिन जे सरकारी ख़र्चनि जो को अंदाज़ो न आहे हूंदो त केतिरो इहो ख़र्च चढ़े थो? मोहम्मद जियल महर लिखियो आहे असांखे पनवाकल मां। महर साहब, आउं हुन ते को 100-150 दफ़ो ॻाल्हाए चुको आहियां त आउं हिन हक़ में आहियां त झेड़े झटि तहरीक हलाइण, नो कॉन्फिडेंस ज़रूरत न आहे। हर 2.5 सालनि खां पोइ इलेक्शन थियणु खपे असांजे मुल्क में, ऐं घटि में घटि 4 दफ़ा थियणु खपे 10 सालनि ताईं। ऐं तव्हां चओ था ख़र्चु थिए थो, साईं कहिड़ो ख़र्चु थिए थो? 100 अरब, 200 अरब, 300 अरब? पर महर साहब कैलकुलेटर खणी वियो त अगरि 342 क़ौमी असेंबली सीटूं आहिनि, अगरि 3 सघारा उम्मीदवार बीहनि था, अगरि ॿियो कुझु न, सस्तो हिसाब ॿुधूं, 70-80 करोड़ रुपयो हिकिड़ो MLA ख़र्च करे थो उम्मीदवार, त ही घणा थी विया? 2.5 अरब खां मथे किसो चढ़ी वियो हिकिड़ी सीट ते। हिन खे मल्टीप्लाए कयो, ज़र्ब कयो 342 सां 2.5 अरब रुपए खे,
पोइ ईअं अचो MPA ते त सही खरबे रुपया मार्केट में फिरनि था, इहे जेको कंहिंजे प्लॉटनि में बैंकनि में हेॾे होॾे पिया हुजनि था, इहे फिरनि था। इहो मेहर साहब तव्हांखे जेको मिसाल टेंट वारनि खे मिलनि था, डेकोरेशन वारनि खे मिलनि था, बिरयानी वारनि खे मिलनि था, ट्रांसपोर्ट वारनि खे मिलनि था, तव्हांखे मुंहिंजे खीसे में वञनि था कि बाबा 500 रुपया अथई वोट ॾिजई। सो ही त तमामु फिज़िबल क़िस्म जो प्रोजेक्ट आहे, लुक्रेटिव आहे, फिज़िबल आहे मुल्क जी इकॉनमी लाइ, छाकाणि त इकॉनमी में पैसो जॾहिं मूव कंदो आहे त इकनॉमिक एक्टिविटी थींदी आहे। सो तव्हां कीअं चओ था त मुल्क खे नुक़सानु थिए थो? मतिलबु बेरोज़गारी ख़तमु करण जो त मेहर साहब जो जेको टैक्स पेयर आहे हिन जो घणो ख़र्च थियो, 200-300 अरब रुपया, पर खरबे रुपया सर्कुलेट था मार्केट में फिरी वञनि था। सो आउं त हिन हक़ में 2.5 सालनि खां पोइ चूंडूं थियणु खपे। हाणे मूंखे MNA MP जेके ॾिसंदा हूंदा ॾाढा मूंसां नाराज़ थींदा, पर आउं हिन हक़ में आहियां। सही आहे। शकील अहमद आहिनि डिप्लोमा, उन्हनि खे शामिल कयूं था। शकील साहब छा सवाल हूंदो पंहिंजो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शकील साहब सवाल अली दादी का सवाल इहो आहे कि असांजी सिंध में कॾहिं इहो जान छुटंदी, जेको नानी अहिड़ो करे वेठा आहिनि कि असां ग़रीबनि जी कॾहिं हिन मां जान छुटंदी? ठीकु आहे शकील साहब, महिरबानी आहे। शकील साहब, का बि तव्हांजे ॻोठ में या शहर में ख़ुदा न करे डीपलो में को का मुश्किल अचे थी, को मसइलो थिए थो, त पोइ छा थींदो आहे? केरु तव्हांजी जान आजी कराईंदो आहे? तव्हां पाण मुड़ुसी कंदा आहियो न। सो ॿियो केरु बि कंहिंजी जान आजी नथो कराए सघे। माण्हुनि खे पंहिंजी जान पाण आजी कराइणी हूंदी आहे। को मसीहा कोन्हे थो, को तव्हांखे ईअं चइजे त को अची तव्हांखे इहो कमु करे ॾींदो ऐं तव्हां चओ त सही मां त थोरो मज़दूरी सां लॻल आहियां, कारोबार सां लॻल आहियां ऐं थोरो मसरूफ़ हूंदो आहियां। को हा सच अच्छा है, सच की ख़ातिर कोई और मरे तो और अच्छा है, या त को ॿियो चए God help them, those who help themselves। हिकिड़ो सवाल आहे असां वटि, नज़ीर अहमद सोखियाणी साहब आहिनि भिंगोरिया ॻोठ कराची मां। त इतलाउ आहे त सेनेट चूंडनि खां पोइ सिंध काबीना में बि वॾे पैमाने ते फेरफार थींदी, इहो इशारो ॾिनो वियो हो। त हाणे जिन खे शामिल नाहे कयो वियो उन्हनि खे बि मौक़ो ॾिनो वञे। जी, मूं बि कल्ह पंहिंजी अख़बार में इहा ख़बर पढ़ी, कल्ह अलाए अॼुकल्ह, सो पंहिंजी अख़बार में मूं ॾिठी इहा ख़बर। थी सघे थो फेरफार कनि, कुझु वज़ीर साहिबान खे हेठि मथे कनि, पर हिन सां तारीख़ में हिन जी अहमियत कहिड़ी आहे? हिन सां साईं खे सिहत ते कहिड़ो असरु पइजी वेंदो? शेख रशीद साहब गुज़िरियल हिकिड़े निजी चैनल खे उन्हनि हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो ऐं उन्हनि में जेका उन्हनि अहम ॻाल्हि कई उहा इहा ई कई त वोट ऑफ कॉन्फिडेंस में कामयाबी सां निकिरी वेंदा इमरान ख़ान, पर असांखे पूरी पक आहे त अगरि मेंबर्स खे कंहिं विकिणियो आहे, ख़रीद कयो आहे त आसिफ अली ज़रदारी साहब कयो आहे। शेख रशीद साहब आसिफ ज़रदारी साहब जी तोड़ जोड़ जी महारत जी पुराणा मदाह आहिनि। उहो अक्सर चवंदा आहिनि त PhD कयल आहे इमरान ख़ान आसिफ ज़रदारी साहब, त हू हुनजा ॾाढा फ़ैन आहिनि। फ़ैन चइबो आहे न, यानी फ़ैन। त शेख रशीद हिन मामले में ज़रदारी साहब जो फ़ैन आहे। हिन हिकु पासे आसिफ ज़रदारी जा फ़ैन आहिनि, होॾां वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब बि। हू हिन हवाले सां मूं चयो त हीउ जेको तोड़ जोड़ आहे हिन में चवनि था त ज़रदारी साहब जी PhD थियल आहे, लेकिन इंटीरियर मिनिस्टर बि आहिनि, शायदि कोई इंफॉर्मेशन बि हुजे। पर हीअ जेको अपोज़िशन चए पई, आऊं बि सम्झां थो सही ॻाल्हि आहे, भई इमरान ख़ान साहब खे अगरि नालनि जी ख़बर आहे 16 केरु आहिनि, वाइको करे छॾे न। जी GDA अॼु 6 PTI जा MPS वाइका करे छॾिया, नाला ॾेई छॾियूं त भई हीअ आहिनि जेके फ्री आहे। पर शायदि मूंखे ईअं महसूसु थिए थो त थी सघे थो त इमरान ख़ान साहब अगरि सुभाणे को ॾींहुं मसलिहत खां कमु वठे पियो, सुभाणे अगरि वोट ऑफ कॉन्फिडेंस मिली वियो त हुननि 16 MNA सां को न को कार्रवाई कंदो। असां वटि लास्ट मिनट आहे, पर हिकिड़ो सुवाल आहे उहो शामिल था करे वठूं था। अगरि वज़ीर आज़म सुभाणे पार्लियामेंट में हतमा जो वोट वठण में कामयाबु थी वियो, PDM जो पोइ अॻिलो ऑप्शन छा हूंदो? लॉन्ग मार्च या जेको पीपल्स पार्टी जो रहियो आहे त वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आणिजे? आफ़ताब सुलेमान लगारी पुछियो आहे चंबड़ मां। आफ़ताब साहब, सुभाणे शाम ताईं जो इंतज़ारु कयो, ॿिनि पहिरियों जो ॾिसो त नंबर छा थो मिले इमरान ख़ान खे, यानी केतिरा वोट मिलनि था। अगरि त वोट 2 टे वधीक मिलनि था, जेका घुर्बल वोट खां सिर्फ़ु 2 टे जो अंग मथे आहे, त मुंहिंजे ख़्याल आहे PDM नो कॉन्फिडेंस ॾेई वेंदी। पर अगरि वॾो अंग वठे थो, मिसाल 180 करे वञे थो ऐं को आसरो ॿिए हंधा आसरा बि नथा मिलनि, पोइ ज़ाहिर हिननि खे लॉन्ग मार्च ॾेई वञिणो पवंदो। लेकिन हींअर माहौल जेको PDM में जुड़ियल आहे उहो नो कॉन्फिडेंस जो आहे। थी सघे थो क़ौमी असेंबली में पहिरीं वञनि या थी सघे थो पंजाब असेंबली में वञनि। अॼो की राति बसि छाकाणि त बिलावल भुट्टो ज़रदारी कल्ह पाण चयो त असांखे पंजाब जी गिणती वधीक आहे, त शायदि पहल जेका आहे या शुरूआति
पंजाब मां कनि। मतिलबु अॼोकी राति बस कटिजी वञे ख़ैरियत सां। अली साहब महिरबानी, ऐं प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थियो, सुभाणे तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थी।